नाज़रीन, शहदादकोट भरिसां हिकु ॾींहुं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल ॿारड़ी जो पाणी जे तलाउ मां लाश मिलियो आहे। हुन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर साजिद खरल। जी साजिद, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं जेको आहे शहदादकोट मां पुरस्कार तौरु गुम थियल जेको ॿारु आहे जंहिंजो लाश जेको आहे तलाउ में हथु आयो आहे ऐं घर में क़ुरान अची वियो आहे। शहर जे स्टेशन रोड ते मक्सी पाड़े मां टैक्सी कार ड्राइवर स्टैंड यूनियन जे सदर जेको आहे शबीर अहमद मक्सी जे 8 वरियनि जे पुट फरहान गुल मक्सीअ जो पुरस्कार तौरु जेको कल्ह गुम थी वियो हो, जंहिंजो अॼु सुबुह सवेर आगमाणी फाटक वेझो पाणीअ जे तलाउ मां जेको आहे लाश हथु आयो आहे। इस्पताल में मौजूदु जंहिंजे लाश खे इस्पताल आंदो वियो। इस्पताल में मौजूदु माण्हुनि मीडिया वारनि खे ॿुधायो त हू सुबुह जो सवेर वॉक ते वञी रहिया हुया त लाश खे तरंदे ॾिसी पुलिस खे इतलाह ॾिनो, जंहिंखे इस्पताल आंदो वियो लाश खे। जॾहिं त जेको आहे अहिड़े जेको आहे इतलाह बाद वारिसनि में वारिस जेके आहिनि उहे रोईंदा रहिया। जी साजिद, तव्हांजी महिरबानी।